अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भली कार मां मुबशर सोलिंगन बुलेटिन में मुसा गॾु हूंदी प्रिया कुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिंध में शदीद कोहीड़ो, कराची एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन मुतासिर, उड़ामू मुअतल। बलीर, गुलशन मेमार, बहरिया टाउन, सरजारी टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में शदीद कोहीड़ो। हैदराबाद, मीरपुर ख़ास, मटियारी, नवाबशाह, सिजावल, ठटोई, खैरपुर जा इलाइक़ा कोहीड़े जे लपेट में। तलार, चंबड़, मीरपुर साकरो, उस्मान शाहुड़ी, संजर चांग ऐं ॿियनि इलाइक़नि में कोहीड़े सबबि आम ज़िंदगी मुतासिर। अमरीकी ऐं बरतानवी मीडिया दावा कई आहे त सदर ट्रंप ईरान मथां ज़ोरदार ऐं फ़ैसिलाइतो हमलो चाहे थो। अमरीकी जंगी बेड़ो इब्राहिम लिंकन विच ओभर में मोकिले पियो वञे। समूरा इशारा ॿुधाइनि था त ईरान ते वेझर में हमलो थियण वारो आहे। मीडिया रिपोर्टुनि में वधीक चयो वियो आहे त अमरीका डिघी जंग बदिरां मुख़्तसिर कार्रवाई जो इरादो रखे थो। ओचिती कार्रवाई अमरीकी हिकमत अमलीअ जो हिसो आहे। ईरान में बरतानवी सफ़ारतखानो बंदि, सफ़ीर अमले समेत रवानो। भारत, स्पेन, इटली ऐं पोलैंड पारां पंहिंजे शहरनि खे ईरान मां निकिरण जी हिदायत। बरतानिया पारां क़तर जे अमरीकी फ़ौजी अॾे मां बि पंहिंजो अमलो कढण जो फ़ैसिलो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में वॾे पैमाने ते फाहियूं ॾियण जो को बि मंसूबो न आहे। ईरान में माण्हू मारिजण जो सिलसिलो बंदि थी वियो आहे। अॼु केतिरनि ई फाहियुनि जो प्रोग्राम हो, पर हाणे उहो न थींदो। अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जो अमल ॾिसंदासीं ऐं जाइज़ो वठंदासीं। असांखे मोतबर ज़रियनि खां सुठो बयानु मिलियो आहे।